मोरो शहर के हवाले से उभरंदड़ एडवोकेट जमील अब्बासी नौजवान दोस्त शामिल है जो इन सजे मामले ते असां उन जा भी तासरात मालूम कंदासीं एडवोकेट जमील अब्बासी साहब सां जी। साईं इन सजे मामले के किएं ॾिसो था तव्हां पाण FIR कापी पढ़ी हूंदी तो इन में छा शहीद के इंसाफ मिलंदो? ही नाज़िम जोखी जो कत्ल न पर ही पूरी इंसानियत जो कत्ल है। ही एक फर्द जो कत्ल ना है पर ही सजे माना अवाम के शऊर जो कत्ल है। तो ही नाज़िम जोखी जो कत्ल जो थियो असां इन जी माना सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ऐं ही जी पहिरीं ॻाल्हि त FIR जी कटी वई आहे इहा बिल्कुलु 3rd क्लास FIR है। इन में तो 80 जा सेक्शन शामिल किया वञनि त पोइ ई जेको आहे केस मज़बूत थींदो। इन खां अलावा जेको ही वॾेराशाही वारो निज़ाम हली रहियो आहे त इन जे करे असांजा माण्हू जेके पोरियत वोटर उहे मरी रहिया आहिनि। जेसिताईं इहे वॾेराशाही वारो निज़ाम ख़तमु न थींदो तेसिताईं सिंध जे शऊर खे बार बार जेको आहे सो लताड़ियो वेंदो ऐं ईअं बेगुनाह क़त्ल कयो वेंदो। उजाड़ ॾिसी ऐं लाशन जा सत माड़ ॾिसी मुंहिंजो तजगरी फटजी वियो मुंहिंजो त कलेजो कटजी वियो हर रोज़ धड़कन ते गोलियूं हर शाम लहू सा ही होलियूं रत मंझ रगाज गाढ़ो जे त कपार में काढ़ो रगाजी तड़पे पई ऐं भाजी भेण सुडके पई शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा प्यारन बेचारन जो बकरारन जो शेरन का छाकू छानू जो सीनन ते बंदूकू तानू जो पटकन जे वरन खे फाड़ो जो पोतन जे पलन खे साड़ो जो लाशन जा ऐं ताज झुलिया बदमाशन जा बस्ती पे चढ़ी छा बाबा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक हवा ओ शोक